झुरो में तेल आबादगार एसोसिएशन के सरिते मुख्तलिफ तंजीमुन अवामी तहरीक जस्कम एसटीपी ऐं ॿियनि पारां 0 पॉइंट ते कट न हणण खिलाफ मेन मिठी वीर प्रकाश रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे सख्त एहतजाज कयो पियो वञे। धरणे सबब मेन हाईवे मुकम्मल तौर ते ब्लॉक आहे, जंहिं सबब ट्रैफिक मुअतल थी वई आहे। एहतजाज में अवामी तहरीक झुरो जे अॻवाननि अयाज़ खोसो, मोहिब भील, एडवोकेट मुमताज़ खोसो, एसटीपी जे कादिर भमरो, जस्कम जे नयाज़ खोसो, अब्बास खोसो, इशफाक लिखारी, सिविल सोसाइटी जे शौकत चांडियो, मुमताज़ अली मेमण ऐं ॿियनि जो चवणु आहे त पाणी जी कुदरती वहिकरनि ते RD 211 0 पॉइंट ते कब्ज़ा कया विया आहिनि, जंहिं सबब 5 ज़िलनि जो पाणी समुंड में छोड़ न पियो थिए। लखनि जी तादाद में अवाम ॿुॾी तबाह थी वई आहे, पर सिंध सरकार पाणी जो कुदरती लंघ बहाल करण लाइ तयार नाहे। हुननि चयो त पाणी नेकाल जो वाहिद हल 0 पॉइंट वटां कट आहे। हंगामी बुनियादनि ते कट ॾेई अवाम खे ॿुॾण खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। होॾां वाटर सप्लाई लाइनुनि में ॿोॾि वारो पाणी मिली वञण सबब शहर में पीअण जे पाणी जो बहिरान शिदत अख़्तियार करे वियो आहे।